अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आया मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त खबरों। नाज़रीन, नवाब अली मोहम्मद बरसां सरकारी खूह स्टाफ ते 1 साल अॻु नूर मोहम्मद खोरखानी जी मसवाड़ वाली जगह में रहंदड़ मेहड़वासी अहमद चांडियो खे संदसि ज़ाल फातिमा मलिक पंहिंजे चाहींदड़ कमरुद्दीन मलिक सां गॾिजी खेसि नशो ॾेई बेदर्दीअ सां कुही मसवाड़ वाली जगह जे रंधिणे अंदरि पियल बजरी में पूरे चाहींदड़ सां पंजाब फरार थी वई हुई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो जी ख़बर मूजिबि मक़तूल जे भाउ तालिब चांडियो जी फरियाद ते काज़ी अहमद थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। केस में ॼाणायल मक़तूल जी ज़ाल फातिमा मलिक ऐं संदसि चाहींदड़ कमरुद्दीन मलिक रूपोश हुआ। एसएचओ काज़ी अहमद अब्दुल वहीद शेख साफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इन्वेस्टिगेशन ऑफिसर मंजूर सोलंकी जी अॻवानी में टीम जोड़ी वई हुई। टीम पंजाब जे ज़िले सियालकोट भरिसां डलोवाली शहर मां ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फातिमा मलिक खे नवाब शाह थाणे ऐं कमरुद्दीन मलिक खे काज़ी अहमद थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।